हिंदुस्तान जो हिंदू हेॾे ख्याल कयो, गैर मुस्लिम बीमार थी पियो, इलाज कराई हिंदुस्तान में फ़ाइदो न थियो। पैसे वारो हो, दुनियादार हो, अमीर हो, पैसा खणी ॿिए मुल्क हलियो वियो इलाज जे लाइ, उते बि इलाज न थियो। आख़िर में इहा रिपोर्ट आई त तोखे 7 बीमारियूं आहिनि। 7 बीमारियूं थी ॿुधी करे चवणु लॻो मुल्क मोटी वञा, बचंदुमि कोन। पोइ बि पंहिंजे घर में मौत थिए, घर मोटी आयो। घरवारी ॾिठुसि त अञा मायूस आहे, परेशान आहे। पुछियसि छा थियो? चए ला इलाज थी आयो आहियां, 7 बीमारियूं आहिनि। हुजे हा हिकु अधु बीमारी त उते इलाज कराया हा, हाणे 7 बीमारियूं थी पियूं आहिनि, को इलाज ई कोन्हे। बसि जेके ॾींहं आहिनि घर पूरा करणा आहिनि। घरवारी चयसि भला ॾे ख़बर, मां जो तुंहिंजो इलाज करायां। घरवारी थी चयसि मां जो तुंहिंजो इलाज करायां। चए तूं वरी इलाज कराईंदे? चए हा हा। चए पोइ महिरबानी कर, जे तो वटि इलाज आहे त मूंखे ॿियो छा खपे? चए पोइ 2 शर्त क़बूल करणा पवंदई। चए कहिड़ा? चए हिकु दवा ॾियां त मूंखां पुछा न कजांइ त कहिड़े डॉक्टर खां वरिती थी, इहा मूंसां कॾहिं बि पुछा न कजांइ। ॿियो शर्त इहो थी त 8 ॾींहं मूंसां ॻाल्हाइजांइ न। हाणे मजबूर लाइलाज बीमार चवणु लॻो 8 ॾींहं छा 10 ॾींहं न ॻाल्हाईंदुसि। आहे न सही मजबूर। मरीज़ वीचारा मजबूर हूंदा अथव, डॉक्टर भी मजबूर हूंदा आहिनि। अहिड़ी दवा ॾींदा जीअं ॿीहर बि अचे। हमरा हिकिड़े वरिती खंघ जी दवा डॉक्टर खां, पोइ वरी ॿीहर बि वियुसि। पोइ डॉक्टर पुछियसि पियो ॾे भला ख़बर खंघ में फ़र्क़ु पियो थी? चई साईं एतिरो फ़र्क़ु पियो आहे, अॻे खंघंदो हुउमि त पटको ज़मीन ते किरी पवंदो, हाणे ॻिची में अची पए थो। हूंदा न डॉक्टर बि, हा मरीज़ बि वरी अहिड़ा। हिकु डॉक्टर वरी मरीज़ खां पुछे पियो, चए भला भउ छा खां थींदो थी? ईअं पुछंदा आहिनि न, ड्रिज छा खां थींदो थी? चई भउ हिन खां थिए थो जेके तूं दवा जा पैसा घुरंदे मां खां। मजबूर चवणु लॻसि मूंखे 2 शर्त तुंहिंजा क़बूल आहिनि। सुबुह थी अल्लाह जी बानी गिलास पाणी जो भरियो, अंदर कोठी में वही, कमरे में वही, थोड़ी देर खां पोइ मोटी अची करे चयसि पाणी पीओ। हुन पाणी पीतो। हाणे तके पियो त का गोरी खणी ईंदी, का सीरप ॾींदी, पर सॼो ॾींहुं कुझु न ॾिनईसि। हाणे ॻाल्हाइण में हुनखे बंदि हो त छड़ो पाणी पीआरे रही, दवा बि न ॾिनई। ॿियो ॾींहुं गुज़रियो, वरी अल्लाह जी बानी गिलास पाणी जो खयो, कमरे में वही, कोठी में वही, वरी अची ॾिनईसि पाणी पीउ। हाणे पुछे न छो त शर्त हुयो न। जीअं जो पाणी पींदो वञे त हिकु बीमारी वई, ॿिए गिलास सां ॿी बीमारी वई। 7 ॾींहंनि में 7 गिलास पीते त 7 ई बीमारियूं वयूं। 8 ॾींहं पाणी जो पीते त ताज़ो तवानो थी वियो। 8 ॾींहंनि खां पोइ ॻाल्हाइण बि शुरू कयईं, छो त शर्त बि पूरो थी वियो। चए ॾे त ख़बर दवा बि न ॾिनई, बीमारी ख़तम थी वई, पाणी छड़ो पे पीआरई। चए ॻाल्हि ॿुध तूं एॾे वहीं ॿिए मुल्क दवा जे लाइ, मां जेको आहे अल्लाह जे बाने खां रब जो मिठड़ो क़ुरान ॿुधो हो, पोइ मां कलमो बि पढ़ियो, क़ुरान जो सबक़ बि वरितो। मूंखे सूरत फातिहा यादि ही, जेका रोज़ पाणीअ ते पीआरे करे मां तोखे पे पीआरी। रोई करे चवणु लॻो देर न करिणी, क़ुरान वारे ॾे मूंखे बि वठी हल त मां बि कलमो पढ़ी मुस्लमान थींदो आहियां। जो अल्लाह जो क़ुरान रहमत बि आहे त शिफ़ा बि आहे। नारे तकबीर, शान क़ुरान। तॾहिं क़ुरान चए थो वनुनज़्ज़िलु मिनल क़ुरानि मा हुवा शिफ़ाउ व रहमतुल लिल मुमिनीन। चओ सभई अल्लाह जे क़ुरान में रहमत ई रहमत आहे। चओ अल्लाह जे क़ुरान में बरकत ई बरकत आहे। अल्लाह जी बाणनि जूं महिनतां, क़ुरान जा हाफ़िज़, इहा अल्लाह जी तरफ़ां भलाई अथव, रहमत अथव। यादि रखो जिते क़ुरान वारा आहिनि न, अल्लाह साईं आयल मुसीबतां बि क़ुरान वारनि जे करे टारे छॾींदो अथव।
मशहूर वाक़ियो आहे कंहिं ॻोठ ते अल्लाह नाराज़ थियो उन्हनि जे नाफ़रमानी जे करे हुकुम के मलाकनि खे सुबुह सिज उभरे ॾींहुं थिए इन ॻोठ जी चकी पटे करे आसमान ते आणे करे ऊंधी करे फिटी कयो नाफ़रमान हल सुबुह थी मलाकनि ॻोठ जे ॿारहें पासे न आया नज़र कनि त हिकिड़ी पुराणी मस्जिद आहे जंहिंजे छत जो बि हेठि किरियो पियो आहे अधु छत जो बीठो आहे अञा जो नज़र कनि त ढब बीठा आहिनि उन शावेरे में नज़र कनि त ॿ ॿार आहिनि जंहिंजे हथनि में क़ाइदा आहिनि सीपारा अथनि पर पहिरियां पना बि फाटा पिया अथनि सबक़ु ई कोन्हे हिन को पर ॿई ॿार ईअं पढ़नि पिया बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम बिस्मिल्लाह पढ़नि पिया मलाकत कनि था अल्लाह हिन ॻोठ खे जो अज़ाब कयूं ॿ ॿार आहिनि जेके तोखे रहमान बि सॾनि था तोखे रहीम बि सॾनि था पोइ त हे ॿ ॿार बि अज़ाब में अची वेंदा रब फरमातो मलाको तव्हां शाहिद थियो इन ॿिनि ॿारनि जे बिस्मिल्लाह पढ़ण जे करे मां अल्लाह हिन ॻोठ तां 40,000 साल अज़ाब खे टारे छॾियो आहे भलाई थी बरकत थी क़ुरान जे करे थी ऐं अल्लाह क़ुरान में हिकु वॾो नूर रखियो अथव असां ज़िले शिकारपुर जा शिकारपुर खां पोइ जेकमबाद रोड वेंदो आहे न अॻियां स्टॉप ईंदो आहे लोडरा लोडनि जे भरिसां बुढ़ड़े फ़क़ीर जी दरगाह आहे अॻे बुढ़ड़ो फ़क़ीर हो बुज़ुर्ग इंसान हो पोइ ख़लीफ़नि ऐं मुरीदनि सां गॾु बलोचिस्तान दावत ते वञे पियो हमायूं स्टेशन ते अची रेल जे इंतज़ार में वेठो अॻे रेल ईअं थींदी अॼु ईंदी वरी सुभाणे ईंदी 24 कलाकनि में हिकु दफ़ो ईंदी हुई रेल जे इंतज़ार में वेठो साम्हूं नज़र कयईं ख़बर जे वण जे हेठां मौलाना अब्दुल गफ़ूर हमायूनी इहो बि बुज़ुर्ग इंसान थी गुज़रियो आहे हिकिड़े तालिब खे वेठो क़ुरान जो सबक़ु ॾे पियो नज़र पई बुढ़े फ़क़ीर जी ख़लीफ़नि मुरीदनि खे चई भला जेसिताईं रेल अचे हलो त वेही करे अलाह जो क़ुरान त ॿुधी अचूं अची क़ुरान ॿुधणु वेठो थोरी देरि खां पोइ रेल बि अची वई रेल हलणु शुरू कयो बुढ़ो फ़क़ीर ॾिसे पियो त रेल वञे थी पर उथियो न रेल हली वई घणी देरि खां पोइ बुज़ुर्ग क़ुरान जो सबक़ु बंदि कयो ॿई बुज़ुर्ग पाण में मिलिया पोइ बुढ़ो फ़क़ीर चवणु लॻो ख़लीफ़नि मुरीदनि खे हलो त हाणे हलूं बलोचिस्तान दावत ते ख़लीफ़नि मुरीदनि चयो साईं रेल त निकिरी वई वरी सुभाणे ईंदी साईं तव्हां ॾिसो पिया त वञे पई उथो छो न पिया पाण फरमाइनि था मां कीअं उथां हे बुज़ुर्ग जॾहिं क़ुरान जो सबक़ु ॾे पियो मूंखे हिते नबी साईं जी ज़ियारत नसीब थी भई चओ अल्लाह जे क़ुरान में नूर बि आहे पैगंबर साईं जो सहाबी आहे हज़रत साद नालो अथसि हेॾे ख़्यालु कयो हिकु त साद बिन अबी वक़ास रज़ी अल्लाह ताला इहो अशरा मुबशरा में आहे 10 सहाबनि में आहे जंहिंखे नबी साईं नालो वठी दुनिया में जन्नत जी ख़ुशख़बरी ॾिनी हुई हे ॿियो साद आहे किताब में लिखियो ॾींहं जो हिन जो निकाह थियो शादी थी शाम थी राति थी सिज लथो नवां लटा पाए पंहिंजे घर ॾे हलियो जॾहिं घर जे दरवाज़े खां अंदरि टपियो हेॾा हिकु पैगंबर जे सहाबी मज नबी जे छत ते वेही करे क़ुरान शरीफ़ जे आयत पढ़ी या अय्युहल्लज़ीना आमनू हल अदुल्लुकुम अला तिजारतिन तुनजीकुम मिन अज़ाबिन अलीम ऐं ईमान वारो रब तव्हांखे हिकिड़े वापार जो ॾसु ॾिए थो दर्दनाक अज़ाब खां बची वेंदो हिकु अल्लाह जे रसूल ते ईमान आणियो ऐं सुभाणे उहद जो मैदान आहे पंहिंजी जान जी बि बाज़ी लॻायो माल बि अल्लाह जे नाले ते ॾियो त रब बदिले में तव्हांखे जन्नत ॾेई छॾींदो हिन सां बि साद ई आवाज़ ॿुधो क़ुरान शरीफ़ जे आयत जो उतां ई मोटियो घरवारी ॾिठो आयो बि सही वरी मोटियो थो वञे घरवारी पोयों अची चिबिड़सि हुनजो कमीस में हथु पइजी सहोदर खां निकिरे पियो पोयों कमीस में जो हथु पियुसि त कमीस फाटी पियसि चयसि घरवारी साद काॾे थो मोटियो वञे चे क़ुरान न ॿुधी चे मां ॿुधो बि सम्झो बि तोखे बि सम्झायां चे छा सम्झाईंदे चे ॻाल्हि ॿुधे उहद जो मैदान आहे वरी ॿिया बि मैदान थींदई जंग ते न वञ उहद जे मैदान में न वञ अॼु शादी थी आहे वक़्तु गुज़ारियो बि कोन्हे को वरी मौक़ो थी त पोइ वञजां हज़रत साद चएसि थो घर वारी ॻाल्हि ॿुध वञा थो उहद जे मैदान में मोटी आयमि त मिलंदासीं जे शहीद थी वियुमि त हली जन्नत में मिलंदासीं लफ़्ज़ ई ॿ मोटी आयमि त मिलंदासीं जे शहीद थियुमि
तो जन्नत में मिलदासीं। घर वारी भी तो पैगंबर जी साहबियाणी ही न सोचे पई हे न मोटंदो। चे पोइ भला हिकिड़ी महिरबानी कर, चे कहिड़ी? चे मूंखे मुंहुं त ॾेखार। चे छो? चे अॻे नंढा हिक ॿिए खे ॾिठोसीं, जवान थियण खां पोइ ॾिठो कोन्हे को। क़यामत ॾींहुं ॾिसी करे सुञाणिया त सही न। हज़रत साद चयुसि मुंहुं न ॾेखारींदो माए, बाक़ी पकी निशानी ॾियां थो, हीअ मुंहिंजा जेकी पोइ नई कमीस फाड़ी थी न, क़यामत ताईं नई फाटल हूंदी, पुराणी न थींदी। जंहिंजी क़यामत ॾींहुं नई कमीस पोयां फाटल ॾिसे, सम्झजांइ त मां साद हूंदुमि, उते हली पाण में मिलंदासीं। आयो आहे वीचारो उहद जे मैदान में शहीद थी वियो। शाम थी 70 साहबा जा लाश पिया आहिनि। हज़रत साद जे सौट नबी साईं खे अची इहा ॻाल्हि कई, साईं असांजे सौट जी ॻाल्हि ॿुधी अथव? फरमाता न। घरवारी चएसि पई त मुंहुं ॾेखार त क़यामत में ॾिसी सुञाणियां। उनखे चए पियो हीअ पकी निशानी ॾियां थो त क़यामत ताईं नई कमीस मुंहिंजी फाटल आहे, नई रहंदी, पुराणी न थींदी। जंहिंजी नई कमीस फाट ॾिसे, सम्झजांइ त मां साद हूंदुमि, पोइ उते मिलंदासीं। नबी साईं इहा ॻाल्हि ॿुधी, निशानी ॿुधी, फरमान था उथो त मां मुहम्मद बि पंहिंजे अखियुनि सां इहा निशानी ॾिसां। हाणे नबी साईं अचनि था त साद जे लाश खे ॻोल्हिनि था, ॻोल्हींदे ॻोल्हींदे 70 साहबा शहीद जे दरमियान में लाश पियो आहे। नबी साईं मथां आया नज़र रखियूं था, हाओ कमीस बि नई फाड़ी पई आहे। पैगंबर जे अखियुनि मुबारकनि खां लुड़क मुबारक वही आया। रहमत जा तखणी चवंदा वो मुंहिंजा अल्लाह, मां मोहम्मद रोआ बि थो, अल्लाह मां मोहम्मद दुआ बि घुरां थो। अल्लाह न साद जे कमीस जी पारत थी, क़यामत इनखे पुराणो न कजांइ, क़यामत इनखे नओं रखजांइ, जीअं घर वारी इनखे सुञाणे करे पाण में मिलनि। ओ मुंहिंजा अल्लाह, मां मोहम्मद रोआ बि थो, दुआ बि घुरां थो। नबी साईं रोअनि बि पिया, कमीस ॾे इशारो करे चवनि पिया, ओ मुंहिंजा अल्लाह तोखे न साद जे कमीस जी पारत आहे, रब तोखे साद जे कमीस जी पारत आहे। नबी साईं पारत जा बार बार लफ़्ज़ बयान करे रहमत जा त हेठि करे फरमाता, ॿुधो ॿुधो, मां मोहम्मद जी दुआ क़बूल थी वई आहे। हिन साद जी कमीस क़यामत ताईं पुराणी न थींदी, नई हूंदी, फाटल बि हूंदी, ऐं घर वारी हिनखे ॾिसी करे सुञाणींदी, अल्लाह ॿिन्हिनि खे पाण में जन्नत में ज़रूरु मिलाईंदो। तकबीर, शान मुस्तफा, शान सहाबा, शान अहल बैत। तॾहिं क़ुरान चए थो, उलाइका अला हुदम मिर रब्बिहिम व उलाइका हुमुल मुफ़्लिहून। ये हिदायत वारा कामयाब हज़रत बिलाल साईं उमैया जो ग़ुलाम आहे, काफ़र जो कलमो जो पढ़ी आयो। ख़बर पई काफ़र खे त कलमो पढ़ी आयो, बिलाल मुंहिंजो ग़ुलाम थी करे वरी कलमो पढ़ियो थी। चवणु लॻुसि, बिलाल साईं ॻाल्हि ॿुधो मैया, हे जिस्म तुंहिंजो थी, हथ तुंहिंजा थी, जहिड़ो कमु चवंदे कंदुसि, पेर तुंहिंजा थी, जाॾे मोकिलींदे वेंदुमि, पर अॼु कलमो पढ़ियो थमाए, अॼु खां बाद दिलि थी मोहम्मद करीम साईं जी दिलि थी। इन लफ़्ज़नि ते हुनखे कावड़ आई। छा कयईं? ततल वारी ते लेटाए सीने ते जेको आहे वॾो पथर रखे, चए ॾे ख़बर हाणे कंहिंजी दिलि आहे? वरी बि बिलाल साईं चए थो, वरी बि चवां थो दिलि आहे त मोहम्मद करीम जी दिलि आहे। कावड़ में हलियो वियो त मां ॾिसां थो तोखे। हे हलियो वियो, हेॾो हज़रत अबू बकर सिद्दीक़ साईं रज़ी अल्लाह ताला जो गुज़र थियो। ॾिसे त बिलाल खे तकलीफ़ आहे। फरमाता, बिलाल खे कंहिं तकलीफ़ न थी। किताबनि ईअं बि लिखियो आहे त हज़रत बिलाल साईं ऐं हज़रत अबू बकर सिद्दीक़ साईं जी कलमे पढ़ण खां अॻु में बि पाण में यारी हुई, अॻु में बि दोस्ती आहिनि। हिकिड़े वण हेठो वेही पाण में कचहरी कंदा हा। अॼु त तकलीफ़ में ॾिठे, फरमाई कंहिं तकलीफ़ न थी। उमैया काफ़र ज़ालिम तकलीफ़ ॾिनी आहे। चए बिलाल घबराए न, हाणे ई मां घर वञा थो, पैसा खणी तोखे आज़ादु थो करायां। हज़रत अबू बकर सिद्दीक़ साईं घर वियो, पैसा खणी वियो उमैया ॾे। उमैया बिलाल खे तकलीफ़ छो ॾिनी थी? चए वरी तूं बि हुनजो सिफ़ारिशी थी आयो आहे, मूंखे बिलाल प्यारो थी, मां आयो आहियां, तोॾे तकलीफ़ न ॾेसि। चए जे प्यारो थी त पोइ मूंखे पैसा ॾे त मां आज़ादु कयांसि।
हज़रत अबू बकर सिद्दीक़ चयसि उमैया घणा खपनि पैसा चे 7 औकिया ॾे हज़रत अबू बकर सिद्दीक़ 7 औकिया ॾिनसि वठी करे काफ़र चवण लॻो उमैया अबू बकर सिद्दीक़ तकड़ कई चे कीअं चे मां बिलाल मो एॾो तंग जो हिकु औकियो ॾियां मां ॾेई छॾिया आहियां मां त एॾो न मां तंग हुयुसि तो 7 औकिया ॾिना छह वधीक ॾिना थी हज़रत अबू बकर सिद्दीक़ चयसि उमैया तू भी तकड़ कई आहे मां अॼु घरों 100 औकियो खणी आयो मुंहिंजे अॼु 100 घुरियां त मां 100 बि ॾेई बिलाल खे आज़ादु कराया उहो बिलाल साईं घुमे ज़मीन ते पियो त अल्लाह पैगंबर खे मेराज जे राति जन्नत में उनजे जुती जो आवाज़ पियो ॿुधाए चओ नबी साईं जा सहाबी बरहक ऐं सचा हल अब उहे अल्लाह जे क़ुर ते अमल करे विया तबूक जो मैदान थियो खजियूं सहाबा कराम जूं तयारु हुयूं खजियूं तयारु हुयूं तव्हां असांजी कणिक तयारु थिए चवंदा त पिया 12 महीननि जे मसलो आहे बचन जो अटे जो हा पर सहाबा जो ऐलान थियो त सुबुह तबूक जो ऐलान आहे जंग जो ऐलान आहे त सभु सुबुह जो हलिया विया एक सहाबी अनस बिन नज़र आ जंहिं वीचारे खे जान ते जिस्म ते कपिड़ो बि न हो तलवार बि न ही घर जे कुंड में वेठो रोए पियो त मां बि तबूक में वञा हा ऐसी ते में ख़बर अची वई त तबूक जे मैदान में पैगंबर जे जमात खे दुख पहुतो आहे दुख जो ॿुधई त हिन खे बि ॾाढो दुख थियो कीअं कयां घरवारी खे चवण लॻो ॻाल्हि ॿुध पाड़े वारे जे घर में उठनि जो आवाज़ ईंदो आहे वञ हिनखे चओ जेकॾहिं को उठनि जो कंबल अथव जंहिंमें गाह खाईंदा खने ॾे त मां नंग ढके वञा नबी साईं सां वञी गॾिजी करे जिहाद में शरीक थियां घरवारी खे मोकिलियईं उतां हुनखे जेको आहे कंबल उधारो मिलियो नंग ढकियो थिए पाड़े वारे ॾे वियो अदा मूंखे तलवार त ॾे ॿुधो अथमि त नबी साईं जी जमात खे दुख पहुतो आहे पैगंबर जी जमात खे दुख पहुतो आहे मां उधारो कंबल बि वरितो अथमि नंग ढकियो अथमि हाणे मूंखे तलवार त उधारी ॾे तलवार बि वरिती थिए उधारी ॿाहिरि निकितो दुकान वारे खे चए थो बुख ते बि ॾाढो आहे मूंखे खार कां त ॾे हुन खार कंजी मुठ बि ॾिनी अथसि हाणे हिकु हथ में हिकु मुठ में खार कां खयूं अथई हिक में तलवार खई अथई बैदो बैदो तबूक जे मैदान में पहुतो नज़र कई त साम्हूं नबी साईं बीठा अर्ज़ु करे थो साईं मूंखे देरि थी वई आहे इन जे करे जो मां वटि कपिड़ो बि कोन हो तलवार बि कोन हुई खणण खां कुझु कोन हो हाणे मां जेको आहे उधारो सभु शइ वठी आयो आहियां साईं मूंखे हीअ त ॻाल्हि ॿुधायो त भला शहीद जी जाइ किथे आहे पाण फरमान त शहीद जी जाइ जन्नत में आहे ईअं जो नबी साईं लफ़्ज़ चया त नी खार कण खे उते उछलायो माण्हू चवण लॻा बुखायल बि आहे वरी खार कण खे छो उछलायो थी चए थो ख़ुदा जो कसम आहे नबी साईं ज़ुबान पाक सां चयो आहे त शहीद जी जाइ जन्नत में आहे मां तॾहिं थो जेको आहे खार खां उछलायां त वञा थो जंग में शहीद थी करे वरी जन्नत में वञी करे खाधा खाईंदुमि हे दुनिया जा खाधा मां न खाईंदुसि वयो वीचारो शहीद थी वियो नबी साईं मथां आयसि त 7 तलवारनि जा धक लॻल हुअसि ऐं नबी साईं नज़र कयसि पाण फरमायूं मुंहिंजे वाइदे ते हिनखे यकीन हो हाणे हूरा हिन जे लाइ जन्नत में इंतज़ार में खाधा खयूं बीठियूं आहिनि चओ पैगंबर जा सहाबी बरहक ऐं सचा चओ ज़ोर सां